नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर का खबर ॾींदा हलूं त खानपुर महर वेझो ॻोठ अली महरवासी नौजवान इनायत हुसैन दायो हॾनि जी सोकड़ी जी बीमारी में मुब्तला हुजण करे इलाज करण खां कासिर बणियल आहे। संदसि कंहिं बि सार न लधी है। नौजवान इनायत हुसैन दायो घर जो अलतल खपाए कराची सखर समेत मुख़्तलिफ़ अस्पताल में इलाज त करायो पर किथे भी फ़ाइदो न रसियो। नौजवान इनायत हुसैन दायो पंहिंजे दर्दन जी दास्तान खणी खानपुर महर प्रेस क्लब पहुतो, जिते हिन मीडिया वारनि खे ॿुधायो त आउं हिकु ख़ानगी स्कूल में उस्ताद आहियां। थोड़ी पगार हुजण करे पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र करियां पियो। मथां वरी काफ़ी वक़्त खां मूंखे हॾनि जी सोकड़ी जो मौज़ो मर्ज़ लॻी चुको है। हिन चयो त कराची सखर समेत मुख़्तलिफ़ अस्पताल में इलाज करे पर किथां बि फ़ाइदो न थियो आहे। नौजवान गुरबत सबबि पंहिंजो इलाज नथो कराए सघे। चूंडियल नुमाइंदा तोड़े सरहदी वारनि खे इलाज कराइण जी अपील आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।